अवां खे भलीकार कंदे अहम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां DGISI मुलाक़ात कई आहे। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मौजूदा सूरतहाल ऐं अहम सिक्योरिटी मामलनि बाबति सलाह मशवरा कया विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं DGISI में मुलाक़ात वज़ीर आज़म हाउस में थी आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां DGISI मुलाक़ात कई आहे। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मौजूदा सूरतहाल ऐं अहम सिक्योरिटी मामलनि बाबति सलाह मशवरा किया विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान DGISI में मुलाक़ात वज़ीर आज़म हाउस में थी आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर खां अपडेट कयूं पिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां DGISI मुलाक़ात कई आहे। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में मौजूदा सूरतहाल ऐं अहम सिक्योरिटी मामलनि बाबति सलाह मशवरा कया विया आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान DGISI में मुलाक़ात वज़ीर आज़म हाउस में थी आहे।